ॿियो महीनो साल जो आहे हंडायो हीअ सां हर हर चेट में मौसम बार जी ईंदी आ थींदा आहिनि थधा थर बर चेट में क्रीड़ कंडियूं अंब खजूं बि फुटी झली निफर वैसाख ॿिए महीने में वरी मुंद मट बि शुरू थींदा उन्हारे जा सर ॼेठ टे महीने में चालू थींदो चालीहो साड़ींदा झोला पिया जिगिर ॼेठ में तारनि वारी कती बि ॼमंदी कड़ा खणी कर ॼेठ महीने में कोयल ऐं कांग अनल गॾिजी ठाहींदा घर आहड़ महीने जी 18 तारीख़ राति नंढी ॾींहुं वधी थींदो 5 पहर सावण महीने में तारनि वारो टंगड़ बि उभरी आसमान ते ॾींदो आहे चकर बडू महीनो बीहंदो त भिरंदो एथ तारो जंहिंखे सुञाणे जत ऐं जानवर एथ तारे खे पुठी ॾेई वेही ॾाचियूं ऐं उठ बि कंदा आहिनि ओगर असू महीने में सना पवंदा सीअ गरम ॾींहं बि ॾींदा ढर कती महीने जी 8 तारीख़ निसरी सवा थींदा सभई सर कती महीने जी 5 तारीख़ सर जी तीली ते वेंदो पखी कंछी खोले पर कती महीने में अल्लो डाणो सावण सिधाणो बचाव डारींदा कांव करे वलर नाहरी महीने में हलंदी उतर हीर त कॾहिं ईंदा पिया ओथर पोह जी 9 तारीख़ सियारे जी राति वॾी थींदी इहा खरी अथव ख़बर मांग 11 महीने में 7 पवंदा पारा त मारींदा पला पिया मीर भर फगुण 12 महीने में लहंदी पली ऐं साग त वेंदा ॾेह मजा डुकर असू महीने में सना पवंदा सीअ सिंधी सालनि महीननि जी हाणे वरी वराए कयो कावा हर पाण बि तारीख़ ऐं महीना यादि रखो औलाद खे बि भाऊ कयो बाख़बर